जी बिल्कुल सखर जी अदालत तरफ़ां पसंद जी शादी कंदड़ जोड़े सैद अताउल्ला शाह बुखारी ऐं अरीबा जी शादीअ खे नंढी उमिरि हुअण सबबि गैरकानूनी ॾिनो आहे, जंहिं तहत अदालती हुकूम तहत न्यू पिंड थाणे ते पिणु जेको आहे सो शादी कंदड़ अताउल्ला शाह ऐं मौलवी ऐं ॿियनि जे मथां जेका आहे सो एफ आई आर पिणु दाख़िल कई वई आहे। हिन वक़्तु असां सां नारी जेका आहे सो अरीबा बि मौजूदु आहे ऐं सैद अताउल्ला शाह बि, असीं हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा, अदालत ने कहा है कि आपकी जो है वो कम उम्र है, इस वजह से ये शादी गैर कानूनी है। आपकी उम्र वैसे कितनी है? मेरी उम्र 18 साल है। 15 जनवरी 2007 को मैं पैदा हुई थी और जितने भी बर्थ सर्टिफिकेट बनाए जा रहे हैं ये सब कुछ फेक है और ये जितना भी बोल रहे हैं हर चीज़ फेक है। कोई मेरी उम्र 11 या 12, कोई भी 13 साल नहीं है। मेरा जो छोटा भाई है वो मुझसे क्या कहते हैं, मतलब कि वो 14 साल का है और जो उससे छोटा है वो 10 या 11 साल का है। ये सब कुछ झूठ है। कोई क्या कहते हैं, मैं 11 साल की नहीं हूँ, मैं 18 साल की हूँ और मेरी 18 साल 3 महीने ऊपर है एज। जी बिल्कुल भी नहीं, अगवा नहीं किया गया। मैं खुद अपनी मर्जी से आई हूँ और अपनी खुशी से मैंने शादी की है। कोई अगवा वगैरह नहीं हुआ, मैं खुद अपनी मर्जी से आई हूँ। शादी कहाँ पे की थी? हमने हैदराबाद में की थी। अच्छा सखर, अदालत ने कहा है कि ये शादी गैर कानूनी है, इस फैसले को क्या कहेंगे आप? जी बिल्कुल नहीं, ये क्या कहते हैं, हमने मर्जी से की और ये मेरी उम्र ऐसी ही है। और जो कह रहे हैं कि भाई हमने क्या कहते हैं गैर कानूनी है, बिल्कुल भी नहीं, हमने निकाह किया है। हमने यही कहना है कि भाई हमारी गुजारिश है कि जितने भी पीछे हमारे लगे हुए हैं छोड़ दें हमारा पीछा और हमें सुकून की ज़िंदगी जीने दें। कुड़ी FIR कयूं वञनि थियूं असांजे मथां, असांखे ज़लील थो कयो वञे मुख़्तलिफ़ इदारनि में, सरकारी इदारनि में असांजी शादी खे गैर कानूनी ॾसियो थो वञे। ये फेक FIR कयूं थी वञनि, असांखे ज़लील थो कयो वञे, पुलिस जे ज़ोर ते अची हिरासमेंट थी कई वञे। अरीबा जी एज बिल्कुलु शादी जे क़ाबिल आहे। 18 साल कुझु महीना अरीबा जी एज आहे, अरीबा बिल्कुलु बालिग़ आहे। असां शरीयत मोहम्मदी जे हक़ में अची करे निकाह कयो आहे बिल्कुलु जायज़ तरीक़े सां। जी न, सब कुछ कूड़ आहे। अरीबा जी एज 18 साल का भी काफ़ी मथे आहे। सब कुछ फेक आहे। अरीबा जा ॿ भाइर बि आहिनि जेके असांखे तंग न कयो वञे ऐं इहा FIR कूड़ी आहे, बिल्कुलु बि कूड़ी आहे, नाजाइज़ तरीक़े सां कई वई आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे, असांखे परेशान न कयो वञे। जज साहिबान SSP सखर सां बि मुतालबो आहे असांजो त असांखे तंग न कयो वञे। पुलिस असांखे हिरासमेंट थी करे, टॉर्चर थी करे, दीगर तरीक़नि सां उन्हनि जे वालिद साहब पैसा ॾेई करे पुलिस जे ज़ोर ते असांखे ब्लैकमेल कराइण जी कोशिशि कई आहे। जी बिल्कुलु शादी हलाइणी आहे। मां कंहिं बि सूरत अरीबा खे नथो छॾणु चाहियां। जी बिल्कुलु न, कॾहिं बि धोखो नथो ॾियणु चाहियां। अरीबा सां सॼी ज़िंदगी साथ रहंदुमि। जी बिल्कुलु, अवां पसंद जी शादी कंदड़ नौजवान सैद अताउल्ला शाह अरीबा जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जे वालिद तरफ़ां अदालत में जेका आहे सो ग़लति बयानी कई आहे। हिननि जो चवणु आहे त अरीबा जी उमिरि 18 साल खां बि जेका आहे सो वधीक आहे। हिननि लाॻापियल इदारनि ऐं हुकूमत खां अपील कई आहे त जेको आहे सो दाख़िल जेके केस आहिनि उहे ख़तमु कयो वञनि ऐं हिननि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अनस गांगरो, KTN न्यूज़, सखर।